अस्सलाम वालेकुम दोस्तों केड़ा हाल आहिनि उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध कश्मीर खां कराची ताईं दोस्तो रोज़मर्रा जे या अॼु असां सां तमामु बहितरीन ज़िले घोटकी जो तमामु नौजवान फ़नकार तालिब हुसैन मंगी साहब असां सां गॾु आहिनि अॼु इन खां तमामु भला भला ख़ूबसूरत गीत बि ॿुधंदासीं इन खां इंटरव्यू बि कंदासीं त अदो कॾहिं खां ॻाइणु शुरू कयो कीअं अदे खे शौक़ु थियो सो नौजवान हाणे जेके नवां नवां उभरनि पिया नवां नवां चेहरा ऐं अधे जो आवाज़ बि माशाल्लाह कमाल जो आवाज़ अथसि ऐं हिननि खे प्लेटफार्म खपे असां सिंधी टेलीविज़न त आहिनि पर उन्हनि ताईं हे जेके आहिनि अहिड़ा नौजवान पुॼी नथा सघनि या उहे घुराइनि नथा सो अधे खां वधीक हाल वाल कंदासीं इन मुतलिक़ अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाबा। हा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशहाल? लख एहसान बाद मालिक जो अहसान। प्यारा इहो अलहमदुल्ला ठीकु ठाक प्यारा इहो मूंखे ॿुधाइजो त कॾहिं खां शौक़ु थियो ॻाइण जो कीअं शौक़ु जाॻियो फ़नकारनि जा मिड़ई के न के जेके न वजूहात हूंदा आहिनि ॻाइण जा तव्हांजी कहिड़ी वजूहात हुई तव्हां कीअं शुरूआत कई सरकार असांजी वजूहात अहिड़ी का बि न आहे। अच्छा असांजो घर में इहो राग बेराग सूफ़ी घराणो आहे असांजो। सही उते असांजो बाबो बि ॻाईंदो ॾाॾो बि ॻाईंदो उते पंहिंजे वॾड़नि खे ॾिसी करे अच्छा उन साॻी पैरवी ते अचूं था अच्छा जी। माशाल्लाह इहो थोरो ॿुधाइजो मूंखे त घणो माना तव्हांखे अरसो थियो आहे घणो वक़्तु थियो आहे तव्हां हीअ ॻायो पिया असां तक़रीबन नंढड़ा ई आहियूं बचपन खां तक़रीबन 7 सालनि 8 सालनि खां शुरूआत कई आहे सही हिन टाइम ताईं। घोटकी ज़िले में सिर्फ़ पसगिरदाई में या पंहिंजे ज़िले में हिते तव्हां ॻायो पिया महफ़िलनि में या के ॿाहिरि बि किथे कराची या पंहिंजे पूरे सिंध या पाकिस्तान थी वियो अल्हम्दुलिल्लाह पूरे पाकिस्तान में सिर्फ़ सूबो सरहद छॾे करे बाक़ी टिनि सूबनि में ॻायूं वेठा अच्छा जी। माशाल्लाह ऐं तव्हांजा के एल्बम वग़ैरह तव्हां कढिया आहिनि या सिर्फ़ु माना हाल फ़िलहाल महफ़िलनि ताईं महदूद आहे न बिल्कुलु महफ़िलां बि कंदा आहियूं एल्बम तक़रीबन हिकु ॿ जहिड़े टाइम आडे जो दौर हुयो सही उन टाइम बि कयासीं ऐं हाणे बि तक़रीबन 25 खां 30 एल्बम मुंहिंजा थियल आहिनि अच्छा जी जी। ऑडियो वारे दौर ऐं हाणे वारे दौर अॼु वारे खे कीअं था ॾिसो ऑडियो दौर भलो या हे दौर भलो आहे न साईं उन टाइम ॾाढो भलो दौर हुयो बसि हाणे त ख़बर ई नथी पए त माना आठा लॻो पिया उहो दौर तमामु प्यारो हो। अच्छा हा बिल्कुलि सो तमामु बहितरीनु दोस्तो ऐं हाणे अधे खां शुरूआति कंदासीं हिते महफ़िल माशाल्लाह कई आहे पंहिंजो ॻोठ में अधे खे चयोसीं त बाबा ॿाहिरि हलूं था पंहिंजे ॻोठ में छो जो असांजे सिंध जी इहा हिकिड़ी सूंहुं रही आहे त ॿाहिरि पट ते वेही माशाल्लाह ऐं बाजो हुजे ऐं ढोलकी हुजे हाय हाय त पोइ अधे पहिरियां असांखे छा ॿुधाईंदो थोरो असां दोस्तनि खे नाज़रीन शुरूआत में कलाम ॿुधाईंदासीं असांजो मशहूरु कलाम बि आहे असांजे मुर्शिद साईं जो बाबा मीर अहमद साईं असांजा मुर्शिदनी उन्हनि जो कलाम आहे त तोखे कहिड़ो मज़ो आयो आशिक़ खे तड़पाइण में। अच्छा माशाल्लाह तमामु बहितरीनु त बिस्मिल्लाह साईं हो ना हुण कीवें करां इश्का तैनू तू त जींदे मार मुकाया जिस दिल दा लगू मैनू ਉਹ ਕੋਈ ਸੁਖ ਦਾ ਸਾਹ ਨ ਆਇਆ ਜਿੰਦ ਨਿਮਾਣੀ ਰਹੀ ਕੁਰਲਾਂ ਦੀ ਅਤੇ ਦਿਲ ਦਾ ਖੂਨ ਵੰਜਾਇਆ ਰਾਜ਼ੀ ਆਖਾਂ ਸ਼ਾਹ ਬਸ ਤੈਨੂੰ ਸਿਰ ਦੇ ਕੇ ਯਾਰ ਮਨਾਇਆ हो तोखे कहिड़ो मज़ो आयो आशिक खे तड़पाइण में तोखे कहिड़ो मज़ो आयो आशिक खे तड़पाइण में आशिक खे तड़पाइण में आशिक खे तड़पाइण में ओ आशिक खे तड़पाइण में तोखे कहिड़ो मज़ो आयो आशिक खे तड़पाइण में तोखे कहिड़ो मज़ो आयो।
ससुई खां खणी हो तु पुनल 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 रोहन में तरलाइण में रोहन में तरलाइण में ओ रोहन में तरलाइण में तोखे कहिड़ो मज़ो आयो आशिक खे तड़पाइण में तोखे कहिड़ो मज़ो आयो मजनू खे सिक लैला जी हो मजनू खे सिक लैला जी मजनू खे सिक लैला जी हो मजनू खे सिक लैला जी बरन में तबिहाइण में बरन में तबिहाइण में ओ बरन में तबिहाइण में तोखे कहिड़ो मज़ो आयो है आशिक खे तड़पाइण में तोखे कहिड़ो मज़ो आयो करबल में त शाह हुसैन जो करबल में त मौला हुसैन जो करबल में त शाह हुसैन जो करबल में त मौला हुसैन जो नेज़े सिर चढ़ाइण में नेज़े सिर चढ़ाइण में ओ नेज़े सिर चढ़ाइण में तोखे कहिड़ो मज़ो आयो आशिक खे तड़पाइण में तोखे कहिड़ो मज़ो आयो अहमद तोखे छा मिलियो अहमद तोखे छा मिलियो अहमद तोखे छा मिलियो अहमद तोखे छा मिलियो सखियूं सूर सहाइण में सखियूं सूर सहाइण में ओ सखियूं सूर सहाइण में तोखे कहिड़ो मज़ो आयो आशिक खे तड़पाइण में तोखे कहिड़ो मज़ो आयो हे आशिक खे तड़पाइण में आशिक खे तड़पाइण में आशिक खे तड़पाइण में ओ आशिक खे तड़पाइण में तोखे कहिड़ो मज़ो आयो हे आशिक खे तड़पाइण में कहिड़ो मज़ो आयो वाह साईं वाह माशाल्लाह तमामु बहितरीन तालिब हुसैन मंगी साहब जो जेको गीत पहिरियों तव्हां ॿुधो माशाल्लाह ज़बरदस्त गीत हुयो तालिब साहब असांखे इहो ॿुधाइजो त अॼु जे जेकी शाइरो शाइरी हले पियो पाण ॿुधूं पिया माहौल में इहो हले थो कीअं अॼु वारी शाइरी खे कीअं था ॾिसो माशाल्लाह जेके पहिरियां बहितरीन शाइर हूंदा हुआ सुठी शाइरी ॾींदा हुआ इन वारे सां तव्हां छा चवंदा बसि साईं अॼोकी इहा शाइरी न आहे बसि सिर्फ़ु ॻाल्हि करनि था पिया शाइरी में वॾो वज़न हूंदो आहे ॿार हूंदो आहे काफ़ी रदीफ़ वॾो कमु हूंदो आहे शाइरी में
बसि अॼोको सोशल मीडिया जो दौरु आहे, बसि जेको जाथो अचे थो लही मुलठ लॻी पई आहे। शाइर जेके असुल शाइर आहिनि उहे वेही रहिया आहिनि घर, बसि हाणे हथरादू शाइर सभु नालो ॾियराइनि था, अॼु पैसे जो कमु आहे सॼो ई। ऐं अॼुकल्ह जा जेके फनकार आहिनि उहे बि माना अहिड़ा अहिड़ा अची विया आहिनि, न को सुर आहे न का को माना फनकारी आहे उन्हनि मां। बसि पोइ बसि सोशल मीडिया जीअं तव्हां चयो इन हवाले सां तव्हां फनकारनि खे छा चवंदा वेंदा? साईं फनकारनि खे घटि वधि कोन चवंदासीं असां, सभु सिर जा साईं नी, छो त फनकारनि ई असांजा ॿाहिरि नी। बहरहाल असां उन्हनि खे इहो चवंदासीं त थोरी महिनत कयो, ऐं सॼो कमु महिनत जो आहे। ऐं सिर्फ़ु ईअं न आहे त बसि हिकिड़ो को कलाम हाणे जीअं मशहूरु थिए थो, थोरो टिकटॉक जो अॼु दौरु आहे, टिकटॉक ते कंहिंजो 2 लफ़्ज़ मशहूरु थिया त उहो फनकार थी वियो। वॾियूं महिनतां नी अॻे असां पाण कंहिं वटि सिखिया आहियूं, असांजा 3 उस्ताद नी। असांजे घर में हालांकि असांजा पंहिंजा वॾा ॻाइणा हुया, उन्हनि जे हूंदे बावजूदि असांजा 3 उस्ताद नी। थाबा धिका खाइणा पवंदा नी, शागिर्द थे तकलीफ़ सां ई विराग मिलंदो आहे। ऐं ईअं न आहे त बसि 2 लफ़्ज़ मशहूरु थिया त फनकार थी वियो। फनकार में हर शइ हुजे, ऐं अहिड़ा दोस्त बि हूंदा नी जेके हर क़िस्म जी फरमाइश कंदा नी, उन्हनि जी पूरी करे सघे। बहरहाल असांजा साईं नी, असां त वधि में वधि फनकार आहिनि उन्हनि खे इहो चऊं था जेके नई टही जा ऐं तमामु भला नी असांजा ॿाहिरि नी, उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त पंहिंजी महिनत कयो। त जी दोस्तो, हाणे तालिब हुसैन खां असां ॿियो गीत जो कनि ॿुधंदासीं। तालिब हुसैन, हाणे कहिड़ो गीत असां हाणे साईं कलाम ॿुधाइनि था पिया, असांजो ही बि मशहूरु कलाम आहे, असांजो भाउ मुर्तज़ा आलमानी साहिबु मोरे जो शाइर आहे, हुनजो कलाम आहे त धक मूंखे लॻो आहे पुछ मूंखां, भॼी पासो करे वञ इश्क खां। बिस्मिल्लाह, वाह वाह। इश्क अवेड़ा पेश पिया, इश्क अवेड़ा पेश पिया, नहीं छोड़ वेंदा जंद जान मुआ, ना कहंदे आखे ना कहंदे चाखे, रे कांढिया थिया मेहमान मुआ, पीर फरीदा छोड़ नवेसी, हे चीता जहरी नांग मुआ, ओ धक मूंखे लॻो वा पुछ मूंखां, तारिक भाई, ओ धक मूंखे लॻो वा पुछ मूंखां, भॼी पासो करे वञ इश्क खां, धक मूंखे लॻो वा पुछ मूंखां, भॼी पासो करे वञ इश्क खां, कंदे केॾी वफ़ाई बदिले में तोखे मिलंदी बेवफ़ाई, आज़मायूं वेठो मां आहियां, धक मूंखे लॻो वा पुछ मूंखां, भॼी पासो करे वञ इश्क खां। ओ नांग खाधो नोड़ीअ खां आर्डर ॼंदो, इश्क खां तॾहिं आहियां सभ खे झलींदो, आए नांग खाधो नोड़ीअ खां आर्डर ॼंदो, इश्क खां तॾहिं आहियां सभ खे झलींदो, ईअं ज़ुल्म न थिए जीअं कंहिं ॿिए सां, ईअं ज़ुल्म न थिए जीअं कंहिं ॿिए सां, भॼी पासो करे वञ इश्क खां, धक मूंखे लॻो वा पुछ मूंखां, भॼी पासो करे वञ इश्क खां। ओ सोच खां वधीक सूर पिया मिलंदे,
पूरन मथां वरी पूर पिया मिलंदे आए सोच खां वधीक सूर पिया मिलंदे पूरन मथां वरी पूर पिया मिलंदे रातियों ॾींहं कंदे पियो कूका रातियों ॾींहं कंदे पियो कूका भॼी पासो करे वञो इश्क खां ढक मूंखे लॻो वा पुछ मूंखां भॼी पासो करे वञो इश्क खां ओ मुर्तज़ा आलमानी सच थो चवां मां कूड़ जहिड़ो सफ़ा माण्हू न आहियां मां आए मुर्तज़ा आलमानी सच थो चवां मां कूड़ जहिड़ो सफ़ा माण्हू न आहियां मां तोखे सुहिणी सलाह ॾियां थो दिलि सां तोखे सुहिणी सलाह ॾियां थो दिलि सां भॼी पासो करे वञो इश्क खां ढक मूंखे लॻो वा पुछ मूंखां भॼी पासो करे वञो इश्क खां कंदे केॾी वफ़ाई बदिले में तोखे मिलंदी बेवफ़ाई आज़मायूं वेठो मां आहियां ढक मूंखे लॻो वा पुछ मूंखां भॼी पासो करे वञो इश्क खां ढक मूंखे लॻो वा पुछ मूंखां भॼी पासो करे वञो इश्क खां वाह साईं वाह वाह तालिब हुसैन मंगी साहब वाह माशाल्लाह तमाम बेहतरीन गीत तव्हां असांखे ॿुधायो यार मिलिया अहिड़ो यार मिलियो अहिड़ो ॼणो आहे को नवाब जे सॾु कयां थो तंहिंखे मां ॾे जीव सां थो जवाब ओ कंदो न हिसाब मिस्कीन मीर हसन सां असांजो महबूब दोस्त असांजे घोटकी जो प्यारो भाउ साउंड ऑपरेटर अदा मोहम्मद नवाज़ सुमरे साहब जी फरमाइश आहे जेको असां सां गॾु वेठो आहे ऐं साईं हिन कलाम जी ख़ासि फरमाइश कई आहे भाउ असांजो तारिक बोज़दार साहब ऐं अदा फर्ज़ंद बोज़दार उर्फ़ छोटू विलोग हीउ आशिक़ पंहिंजे महबूब जी तारीफ़ ॿुधाए थो पर कीअं ओ भले जेको अची भेटाए ओ यार मुंहिंजो सभिनी खां ज़ोर आहे यार मुंहिंजो सभिनी खां ज़ोर भले जेको अची भेटाए यार मुंहिंजो सभिनी खां ज़ोर आहे यार मुंहिंजो सभिनी खां ज़ोर आहे अख पिरी जी अहिड़ी आहे जो मारे छॾे अख पिरी जी अहिड़ी आहे जो मारे छॾे ओ दग विंदनि जा सुहिणो हां वॾारे छॾे दग विंदनि जा मिठड़ो हां वॾारे छॾे ओ सफ़ा हरिणीअ जहिड़ी जंहिंजी टोरा
यार मुंहिंजो सभिनी खां ज़ोरा यार मुंहिंजो सभिनी खां ज़ोरा ओ यार मुंहिंजो सभिनी खां ज़ोरा जेतिरी तारीफ़ कयां ओतिरी घटि आ ओतिरी घटि आ जेतिरी तारीफ़ कयां ओतिरी घटि आ ओतिरी घटि आ पर पाए को ॾिरी अचे न हुन जे मटिया ओ पर पाए को ॾिरी अचे न हुन जे मटिया जिते अची वियो उते हूंदो शोर यार मुंहिंजो सभिनी खां ज़ोर 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 सादिक चाचड़ जो भाग भलोवा भाग भलोवा सादिक चाचड़ जो भाग भलोवा मां भागन वारो आहियां जो मूंखे मिलियो वा मां भागन वारो आहियां जो मूंखे मिलियो वा मुंहिंजी हर शइ सॼण तां घोरा यार मुंहिंजो सभिनी खां ज़ोरा यार मुंहिंजो सभिनी खां यार मुंहिंजो सभिनी खां ज़ोरा यार मुंहिंजो सभिनी खां ज़ोरा भले मूं सां भले जेको अची भेटाए यार मुंहिंजो सभिनी खां ज़ोरा यार मुंहिंजो सभिनी खां ज़ोरा वाह साईं वाह तमामु बहितरीन गीत तालिब हुसैन मंगी साहब असांखे ॿुधाए रहिया आहिनि ऐं माशाल्लाह तमामु बहितरीन आवाज़ ऐं तमामु बहितरीन तव्हां ख़ूबसूरत गीत बि ॿुधो अञा वधीक गीत बि ॿुधंदा तालिब हुसैन खां ओ मूंसां मोहब्बत ना है तुझी मूंसां मोहब्बत ना है तुझी इन खाली खिल खे समझूं था का दिल में नफ़रत पले थी तुझी इन बिटल खे समझूं था मेरे ठल्हा भाकुर पाए थो तुझी कूड़ जी दिल खे समझूं था ईअं ॾिसण में नवाज़ सादा आहियूं तुझी हर अटकल खे समझूं था ओ तो सूर ॾिना तो पूर ॾिना तो वहम वॾावे सूर ॾिना तोखां कुर्ब घुरम ज़रा न ॾिनई ओ अञा रहंदो की सकलूर ॾिना ॾिनई घुर्ज खां घाव वधीक पिरी तो घुटा अहिड़ा घूर ॾिना ओ कंहिं हकीम खां गाज़ी फट न चुटा तो अहिड़ा नीह नासूर ॾिना ऐं कहिड़ी तरह तोखे पर चायाणे पेर पवण सां बीहर पर चे नथो कहिड़ी तरह तोखे पर चायाणे पेर पवण सां बीहर पर चे नथो
ऐं मेड़ू कया मिनतूं कया मेड़ू कया मिनतूं कया मुंहिंजी हिकिड़ी बि मिल्थ मञे नथो कहिड़ी तरह तोखे पर ॼाणे पहिरें पवण सां बि जर परते नथो ऐं कहिड़ी तरह तोखे पर ॼाणे पहिरें पवण सां बि जर परते नथो ओ पीर फ़कीर कयम गॾु सारा पोइ बि करे थो यार किनारा पीर फ़कीर कयम गॾु सारा पोइ बि करे थो छोटू पोइ बि किनारा पीर फ़कीर कयम गॾु सारा पोइ बि करे थो यार किनारा कंहिं बि अलाह जे बाने जो छो चवणो मिठा तूं मञे नथो ऐं कंहिं बि अलाह जे बाने जो छो चवणो मिठा तूं मञे नथो ऐं कहिड़ी तरह तोखे परचायाणे पहिरें पवण सां बि जर परते नथो आज़ादी ओ हथ पंहिंजा ॿई विझी कननि में उथ वेह करिया तुंहिंजे सहन में हथ पंहिंजा ॿई विझी कननि में उथ वेह करिया तुंहिंजे सहन में ॾंद ॾोह सभेई ॼा भरे तब राज़ी सजण मूंसां थिए नथो ॾोह सभेई ॼा भरे तब राज़ी सजण मूंसां थिए नथो ओ मेड़ू कया मिनतूं कया मेड़ू कया मिनतूं कया मुंहिंजी हिकिड़ी बि मिनत मञे नथो कहिड़ी तरह तोखे पर चायाणे पहिरें पवण सां बि जर परते नथो ऐं कहिड़ी तरह तोखे पर चायाणे पहिरें पवण सां बि जर परते नथो ओ अब्दुल कादिर आरी जन में मरण थो चाहे ओ तुंहिंजे हथनि में अब्दुल कादिर आरी जन में मरण थो चाहे ओ तुंहिंजे कदमनि में ओ ज़िंदा रहण बि ॾे नथो वरी मौत ॾेई मारे नथो ज़िंदा रहण बि ॾे नथो वरी मौत ॾेई मारे नथो ओ मेड़ू कया मिनतूं कया मेड़ू कया मिनतूं कया मुंहिंजी हिकिड़ी बि मिनत मञे नथो कहिड़ी तरह तोखे पर चायाणे पहिरें पवण सां बि जर परते नथो ऐं कहिड़ी तरह तोखे पर चायाणे पहिरें पवण सां बि जर परते नथो
सही वाह माशाल्लाह माशाल्लाह तमाम बेहतरीन तालिब हुसैन जा तमाम बेहतरीन खूबसूरत खूबसूरत गीत ॿुधूं पिया ऐं महफ़िल माशाल्लाह ऐं पखियुनि जा चूचू बि हलनि पिया माशाल्लाह ऐं तमामु बहितरीन आवाज़ साईं तालिब हुसैन मंगी साहिब जो अञा वधीक बि ख़ूबसूरत गीत ॿुधंदासीं ओ पहिरियों खाड़ पुगासे ओ मामा तुंहिंजा सलाम जे पोता ओ पहिरियों खाड़ पुगासे गुलाम हुसैन सलाम जे पोता ओ सलाम जे पोता पैगाम जे पोता ओ हिकु मिंट बि कोन वेठासे सजण तुंहिंजा सलाम जे पोता पहिरियों खाड़ पुगासे ओ मामा तुंहिंजा सलाम जे पोता ओ कौन हुआ कमकार उते पर ओ तुझे सिर जे खातिर दिल पर अची जरवार मल झिप घासे मामा तुझा सलाम जे पोता तेरे उखाड़ पघाते गुलाम हुसैन सलाम जे पोता ओ हिकु मिंट बि कोन वेठासे सजण तुंहिंजा सलाम जे पोता पहिरें उखाड़ पुगाते सजण तुंहिंजा सलाम जे पोता ओ जन्नत में दे जानब दी ओ जरवार में न मापे ओ जन्नत में दे फर्जंद दी ओ रोजाते न मावे जानब में दा सदा जीवे हो में दे डालावे सोनल में दा सदा जीवे हो में दे डाला जन्नत में दे जानब दी जरवार में न मापे जन्नत में दे फर्जंद दी रोजाते न मावे ओ बोजार साहब सदा जीवे हो में दे डाला जानब में दा सदा जीवे हो में दे डालावे टोपी में दे जानब दी वो टोपी वो टोपी में दे जानब दी मोरे कनू आवे टोपी में दे जानब दी सुई शहर को आवे सोनल में दा सदा जीवे हो में दे डालावे वो जानब में दा सदा जीवे हो में दे डाला फर्जंद में दा सदा जीवे हो में दे डालावे वो जन्नत में दे जानब दी दरबार में न मापे जन्नत में दे लाल दी वो रोजाते न मावे सोनल में दा सदा जीवे हो में दे डाला ओ पोदार साहब सदा जीवे हो में दे डाला तमाम बेहतरीन दोस्तो तव्हां गीत बि ॿुधा आख़िर में लाॾो बि साईं ॿुधायो उहो बि तव्हां ॿुधो हूंदो तालिब हुसैन मंगी तमामु बहितरीन आवाज़ ऐं हिननि नौजवाननि जी जेको आहिनि वधि खां वधि सोशल मीडिया ते जेको आहिनि ट्रेंड हलाइणु खपे ऐं अहिड़ा नौजवान अॻिते अचनि जी ताकी पूरे सिंध लेवल ते पाकिस्तान लेवल ते ॻाए सघनि अगरि ॿिया अहिड़ा खोड़ सारा जेके फ़नकार अॼुकल्ह हलनि था माहौल जे हिसाब सां तव्हां ॿुधंदा हूंदो न को अहिड़ो माना सुर त न का आलाप सो साईं जन जो तव्हां आवाज़ बि ॿुधो तालिब हुसैन मंगी साहिबु तालिब साहिबु तव्हां बेसिकली किथां तालुक रखो था इहो बि थोरो ॿुधाइजो या को दोस्त तव्हां घुराइणु चाहे पंहिंजे महफ़िल में इहो थोरो ॿुधाइजो बिल्कुलु असां पंहिंजो नंबर बि ॾियूं था एड्रेस बि ॾियूं था ऐं असांजो असुलु ॻोठु आहे पंहिंजो मैसरो स्टाफ घोटकी ऐं पनियाकिल जे विच में शहर आहे नंढड़ो हिकिड़ो स्टाफ आहे मैसरो उन खां हिकिड़ो किलोमीटर ॻोठु आहे हाजी ॻोठु मौलूदी असुलु उते राश आहे हींअर घोटकी में रहूं था पिया असांजा नंबर आहिनि 0304 मोबिलिंग जो नंबर आहे 0304 3597 091 ॿियो हिकिड़ो मुंहिंजो नंबर आहे ज़ोंग जो 0318 73 12 050
तमामु बहितरीन तालिब साईं, तव्हां लास्ट में छा मैसेज ॾींदो कम्यूनिटी जे हवाले सां? तव्हां बि वेंदा हूंदव महफ़िल करण, उन्हनि जे हवाले सां या को अहिड़ो मैसेज असां दोस्तनि खे पंहिंजे पूरे पाकिस्तान जा जेके बि असांजा ॾिसंदड़ दोस्त आहिनि उन्हनि सभिनी खे इहो ई मैसेज ॾियूं था त पंहिंजे वॾड़नि जो ख़्यालु कंदा, माउ पीउ जो ख़्यालु कंदा, पंहिंजी हिफ़्ज़ अमान में रहंदा। तमामु बहितरीन तालिब सन जेको आहे मंगी साहब असां सां गॾु हुया। तमामु बहितरीन गीत भला भला तव्हां ॿुधावे ऐं ॻोठ में जेको आहे माशाल्लाह महफ़िल कईसीं ऐं ज़बरदस्त महफ़िल थी ऐं ज़बरदस्त जेको आहे साईं जन गीत बि ॿुधाया। उमेद त तव्हांखे बि ॾाढा पसंदि आया हूंदा। अगरि पसंदि अचनि त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा। पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार खे इजाज़त, वॾी महिरबानी, अल्लाह हाफ़िज़।